अड़े इहो हेलमेट त ॾाढी कमाई शइ आहे। इहो ई त मूंखे कोरोना खां बचाए वेठो आहे। कोरोना पंहिंजी जाल बिछाए वेठो आहे। जंहिंजा वार ॾिसे थो न अंदरि चोटी थो वञे, कंडा बिछाए थो छॾे, पोइ इहो खोपड़ीअ जे रस्ते खां मग़ज़ में थो घुसी वञे। पोइ माण्हू गांडा था थी वञनि, कोरोना थियो छा कयां, मरी वेंदुमि। इज़राइल वारे कोरोना जो कंडा टोड़े छॾियईं, तोखे छा खिल नथी अचे या बड़वा खिल। अॼु मुंहिंजे घोट चई रोटी मां थो ठाहियां, त मां बि चयोमांसि ठाहे भले, त रोटी सुठी ठाही या त मज़ो अची वियो खाइण में। मुंहिंजे घोट बि त ठाहियईं न, पर मथो ई खाई वियो। चए पियो बसर किथे आहिनि, टमाटा किथे आहिनि, लूणु किथे आहे, मिर्च किथे आहे, मग़ज़ जो तंबूरो करे छॾी। ठाहे बि बड़वा नांग चक पातो अथई या तोखे ईअं शांतीअ सां वेठो आहीं। हा उहो नंढड़ो नांग निकितो न, कहिड़ो नंढड़ो नांग, मूंखे बि ॾेखार न, मूंखे ॾिसणो आहे। बड़वा उहो नांग तूं सपने में बि ॾिसी वरितई न त उते ई किरी पवंदे। शांती करे सुम्ही पओ। अरे मोदी जी, तव्हांखे कॾहिं न पूरो थियण वारो लॉकडाउन मुबारक अथव। तव्हांजे लाइ हिकिड़ी गिफ्ट वठी आयो हुयमि, तव्हां ॾिसो त कीअं लॻव तव्हांखे। इहो वरी छा आहे दोस्त? सच ॿुधाए मूंखे बि ख़बर कोन्हे छा आहे। मूंखे छा आहे ॾिसण में सुठी लॻी त मां चयो तव्हांजे लाइ वठी वञा, तव्हांखे वणंदव। पोइ भले कुझु बि कम में न अचेव इहा शइ तव्हांखे, त तव्हां हिन में धूड़ त पाए ई सघंदा आहियो। यार तूं सॼो ॾींहुं चश्मा पाए करे तो घुमी पियो ईअं। कोई छोरी मिली? हा मूंखे मिलियूं, 4 छोरियूं मिलियूं मूंखे। उन मां हिकिड़ीअ खे कोरोना थी वियो, हिकिड़ी लॉकडाउन में फाथल आहे, हिकिड़ी क्वारंटाइन में रखियल आहे, ऐं हिकिड़ीअ जो साह मुंझी वियसि त मरी वई वेचारी। 5 मिंट में रोटी चालू थियण वारी आहे, पंहिंजी सीटुनि खां हेठि लही करे वेही रहो। छो हेठि छो? इंडियन स्टाइल रोटी आहे। हा त असांखे रोटीअ सां गॾु बोतल बि मिलंदी न। कुते जा पुट, बोतल तुंहिंजो पिणे ॾेई वियो या? न ॾिसो, मां कॉमेडी वीडियोस ठाहियां थो कोरोना ते, उहो सिर्फ़ु मज़ाक मस्तीअ लाइ आहे। तव्हां कोरोना खे कॾहिं बि मज़ाक में न खणिजो, न त कोरोना वायरस जे मथां जेके कंडा आहिनि न उहे तव्हांजे शरीर में चुभी वेंदव, पोइ तव्हांखे कोई न बचाए सघंदो।